मिफ्ता इस्माइल जो चवणु आहे त अमरीका में IMF इख्तियारनि सां मुलाक़ात थी। उहे चाहिनि पिया त पेट्रोल ते सब्सिडी ख़त्म कई वञे। हुकूमत बि मुतफ़िक़ आहे त इन सब्सिडी जा मुतमिल नथा थी सघूं जेके घटाइणियूं पवंदियूं। IMF पाकिस्तान में स्ट्रक्चरल सुधारा चाहे थो जेके ज़रूरी आहिनि ऐं तकरारी न बणिजणु घुरिजनि। मिफ्ता इस्माइल चयो त FATF जे ग्रे लिस्ट मां निकिरणु चाहियूं था। साल अंदरि चूंडुनि तरफ़ वेंदासीं। नाणे वारे वज़ीर थिंक टैंक एटलांटिक काउंसिल में इहो ख़िताब कयो आहे। आगाह कयूं पिया अव्हांखे त नाणे वारे वज़ीर मिफ्ता इस्माइल पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध जो इशारो ॾेई छॾियो आहे। संदसि चवणु आहे त अमरीका में IMF इख्तियारनि सां मुलाक़ात थी। उहे चाहिनि पिया त पेट्रोल ते सब्सिडी न ॾिनी वञे। हुकूमत इहा सब्सिडी ख़त्म करे। हुकूमत बि मुतफ़िक़ आहे त इन सब्सिडी जा मुतमिल नथा थी सघूं जेके घटाइणियूं पवंदियूं। मिफ्ता इस्माइल चयो त IMF पाकिस्तान में स्ट्रक्चरल सुधारा चाहे थो जेके ज़रूरी आहिनि ऐं तकरारी न बणिजणु घुरिजनि। FATF जी ग्रे लिस्ट मां निकिरणु चाहियूं था। मिफ्ता इस्माइल थिंक टैंक एटलांटिक काउंसिल में ख़िताब कयो आहे ऐं संदसि इहो चवणु आहे त साल अंदरि चूंडुनि तरफ़ वेंदासीं। मिफ्ता इस्माइल पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध जो इशारो ॾेई छॾियो ऐं सब्सिडीज़ ख़त्म थियण खां पोइ इहो इज़ाफ़ी बार अवाम खे बर्दाश्त करणो पवंदो।